Welcome to Time News Studios. You are watching 3 p.m. Bulletin. हुकूमत तरफ़ां तैयबा गुल स्कैंडल ते इंक्वायरी कमीशन जोड़ण जो ऐलान। वफ़ाक़ी काबीना डेप्यूटी स्पीकर जी रूलिंग बाबति सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जे जाइज़े लाइ ख़ुसूसी कमेटी जोड़े छॾी। इजलास दौरान ठाराह मंज़ूर कंदे अदालती फ़ैसिले खे तारीख़ साज़ करार ॾिनो वियो। काबीना जे इजलास बाद प्रेस कॉन्फ्रेंस दौरान सुषमा जे वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त तैयबा गुल स्कैंडल जी शफ़ाफ़ जांच करे हक़ीक़तूं अवाम आॾो आंदियूं वेंदियूं। काबीना तरफ़ां 3 मिलियन टन कणक घुराइण जी बि मंज़ूरी। पंजाब जे 20 तकनि ते ज़मीनी चूंडुनि जे लाइ चूंड मुहिम जो अॼु आख़िरी ॾींहुं। मरियम नवाज़ लाहौर ऐं मुल्तान में चूंड जलसनि खे ख़िताब कंदी। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह ऐं चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान विच में फ़ोन ते राब्तो। सिंध में मकानी ऐं पंजाब में नंढियुनि चूंडुनि लाइ सिक्योरिटी इंतज़ामनि ते ॻाल्हि ॿोल। राणा सनाउल्लाह सिक्योरिटी जे जाइज़े जे लाइ इजलास तलब करे वरितो। इजलास में घरू खाते ऐं सिक्योरिटी इदारनि जा अमलदार शिरकत कंदा। चीफ सेक्रेटरी सिंध तरफ़ां वीडियो लिंक ज़रिए शिरकत जा इम्कान। हुकुमरान धांधलीअ जी पूरी कोशिश कनि पिया पर धांधली नथा करे सघनि। निज़ाम किरंदे नज़र अचे पियो। पंजाब सरकार घणी देरि ताईं न हलंदी। पीटीआई अॻवान असद उमर चयो आहे त धांधली जे लाइ पंजाब में ब्यूरोक्रेसी खे इस्तेमालु कयो पियो वञे। सुप्रीम कोर्ट नंढियुनि चूंडुनि ते असरअंदाज़ थियण खां रोकियो आहे पर पंजाब में कानून जा बखिया उधेड़िया पिया वञनि। शाह महमूद कुरैशी चयो आहे त शफ़ाफ़ चूंडूं न थियूं त जमहूरियत ख़तरे में पइजी वेंदी। इलेक्शन कमीशन खे लिखत में पंहिंजे ख़दशनि खां आगाह कयो अथऊं। इंतिज़ामिया खे अपील आहे त शफ़ाफ़ चूंडूं यकीनी बणाए। कराची हैदराबाद डिवीज़न जे 16 ज़िलनि में मकानी चूंडुनि दौरान 2573 पोलिंग स्टेशन इंतहाई हसास करार। इलेक्शन कमीशन सिंध तरफ़ां 24 जुलाई ते थींदड़ मकानी चूंडुनि जे ॿिए मरहले जे लाइ वरितल इंतज़ामनि जो जाइज़ो। IG सिंध तरफ़ां कमीशन खे मकानी चूंडुनि लाइ तयारु कयल सिक्योरिटी प्लान बाबति ब्रीफिंग। सूबाई इलेक्शन कमिश्नर एजाज़ अनवर चौहान चयो आहे त मकानी चूंडुनि जे ॿिए मरहले में 20,018 उम्मीदवार हिसो वठी रहिया आहिनि। 563 उम्मीदवार बिना मुक़ाबले कामयाब थी विया। चूंडुनि दौरान कंहिं बि सूरत में ज़ाब्तनि जी भञकड़ी बर्दाश्त न कई वेंदी। इजलास में कमिश्नर कराची हैदराबाद खे पोलिंग स्टेशन्स ते मुकमल सहूलतूं फ़राहम करण जी हिदायत। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वक़्फ़े सां चोमासे जी बरसाति जारी। कशमोर, बख्शापुर, हयात पिताफ़ी, दाद लिगारी, प्यारो स्टेशन ऐं भर पासे तेज़ हवाउनि सां बरसाति। मीरपुर बुरलो, तंगवाणी, रावती, मुबारकपुर ऐं ॾहरकीअ में गजगोड़ सां वसकारो। मुबारकपुर, आदिलपुर, शहदाद कोट, भिरिया सिटी, कंधकोट, कंबर, कोटड़ी, कबीर, करोंडी ऐं फैज़गंज में बरसाति दौरान फसल पाणी हेठि अची विया। रस्तनि ऐं घिटियुनि ते बरसाती पाणी भीजी वियो। बिजली ऐं मवासिलाती निज़ाम डामाडोल। मौसमियात खाते चयो आहे त सिंध में 18 जुलाई ताईं बरसाति जारी रहंदी। सूबे जे अक्सर शहरनि में गजगोड़ सां बरसाति पवंदी। खीरथर जाबलू पट्टीअ ते बरसाति बाद नयूं ऐं नालनि में चाढ़ ईंदो। कराची, हैदराबाद ऐं ॿियनि शहरनि में तेज़ बरसाति सबबि शहरी ॿोॾि जो ख़दशो ज़ाहिर।